नमस्ते दीदी। नमस्ते दीदी हिकु सवाल थी पुछां। हाँ त भक्तीअ में हिकु लाइन ॻाईंदा आहियूं, हाँ विनाश काले विपरीत बुद्धि। हाँ त इन जो अर्थ छा आहे? हाँ ॾिसो, जीअं शब्द में ई आहे कि विनाश जो काल, काल मतलब समय। अच्छा। त विनाश जे काल में कंहिंजी विपरीत बुद्धि कंहिंखां थींदी आहे? भगवान खां। अच्छा। परमात्मा बाप चईंदा आहिनि जॾहिं विनाश जो काल अर्थात विनाश जो समय ईंदो आहे न, त कई आत्माउनि जी बुद्धि मूंखां विपरीत हलंदी आहे। अच्छा। तॾहिं त इहे बॉम्ब शादी था ठाहिनि न भई, परमात्मा थोड़ी थो चए। माण्हू चईंदा आहिनि शंकर अख खुलियईं त विनाश थी वियो। हाणे खुद ही बॉम्ब शादी था ठाहिनि। मां त कंहिंखे न थो चवां कि बॉम्ब शादी ठाहियो, स्वर्ग अचण वारो आहे, हिनखे विनाश करो। मां त सिर्फ़ स्वर्ग जी स्थापना जे लाइ तव्हांखे ज्ञान थो ॿुधायां, मत थो ॾियां। लेकिन इहो उहो ई विनाश जो काल आहे। लेकिन बाक़ी आत्माउनि जी विपरीत बुद्धि थियण जे कारण उहे सभु विनाश जे लाइ तयारी था करनि। त उहे सभु हिक तरीक़े सां खुद जे विनाश जे लाइ खुद ई तयारी था करनि। भई बॉम्ब फुटंदो, चईंदा कि इहो देश ख़तम कंदासीं, पर उहो बचंदा? हाणे हिकु देश ॿिए वटि मिसाइल्स मोकिलंदो, छो ॿियो चुप वेंदो? अॼुकल्ह त सभिनि देशनि वटि वॾा वॾा बॉम्ब शादी आहिनि। ऐं हिन जे लाइन जे अॻियां हिकु ॿी बि आहे कि पोइ प्रीत बुद्धि विजयंती, अर्थात जेका माण्हू परमात्मा सां विपरीत बुद्धि आहिनि उन्हनि जो त विनाश थींदो। भई उहो त अंत में शरीर छॾे करे आत्मा त वञणी आहे न। त उहो हुननि जो त ईअं दुख में अर्थात अहिड़ी पीड़ा सां उहो शरीर छॾंदा, दुखी दुखी थी करे। लेकिन जंहिंजी हिन समय बरोबर हाणे महाभारत लड़ाई त लॻंदी सही, जेके माण्हू विनाश चईंदा आहिनि। लेकिन हिन समय खे पाण हिकु सुठो शब्द बि ॾेई सघंदा आहियूं। परमात्मा सां जंहिंजी हिन समय प्रीत बुद्धि हूंदी आहे उहो छा सोचदा आहिनि? विनाश न थींदो, छा थींदी? नई दुनिया ईंदी। पाण खे अगरि इहे यादि हूंदो कि जेको बि लड़ाई लॻण वारी आहे, जो कुझु बि थियण वारो आहे, उन खां पोइ असां स्वर्ग में ईंदासीं। त जेका ईश्वर सां जंहिंजी प्रीत बुद्धि आहे, अर्थात ईश्वर जे हिन कार्य खे सम्झी करे जेका ॿार हलनि था ऐं परमात्मा जा मददगार ठहिया आहिनि, त उहो हिन विनाश काल में दुखी थी करे न मरदा। ख़ुशी ख़ुशी पंहिंजो शरीर छॾे छॾंदी आत्मा। जी परमात्मा सां प्रीत बुद्धि अर्थात परमात्मा जे कार्य में मददगार हूंदा, परमात्मा जी यादि में रहंदा। त जॾहिं आत्मा पंहिंजी परमात्मा बाप जी यादि में रहंदी त भल शरीर त सभिनि खे छॾिणो आहे। छो जी विनाश मतिलबु पूरी दुनिया जी सर्व आत्मायूं पंहिंजो शरीर छॾे करे वञनि। लेकिन जंहिंजी परमात्मा सां विपरीत बुद्धि अर्थात परमात्मा खे न ॼाणंदा आहिनि, परमात्मा जे कर्तव्य खे न ॼाणंदा आहिनि, उन्हनि खे यादि न कंदा आहिनि, उहे दुखी थी करे मरी करे मथे हलंदा। ऐं जंहिंजी प्रीत बुद्धि हूंदी उहो ख़ुशी ख़ुशी मिसां हलंदा, अर्थात हुननि जी विजयी थी वेंदी। अच्छा, मतलब उन्हनि खे इहो सम्झ अची वेंदी कि ही रुगो युग जो परिवर्तन थियो थो, कलयुग मां सतयुग थियो अचे। हा, त उन्हनि खे विनाश कोन लॻंदो। हा, उन्हनि खे विनाश कोन लॻंदो। हिकु थींदो न भई कंहिंखे केरु माण्हू नयो घर थो ठाहे, त उहो पुराणो घर ख़ुशी ख़ुशी छॾंदा न, भई असां हाणे नए घर में वेंदासीं। ऐं कोई अहिड़ी सिचुएशन अची वञे पाण खे हिकदमि घर छॾिणो पए त पाण दुखी थी करे वेंदासीं न। त इहे ई फ़र्क़ु थींदो। जीअं सृष्टि रूपी पाण आत्माउनि जी खेॾण जी जॻह आहे, हिनखे पाण घर सम्झी वेठा आहियूं। लेकिन असल में पंहिंजो घर त मथे आहे न, निराकारी दुनिया। हाणे इहो रहण वारो जेको स्टेज आहे, जीअं ड्रामा ते पाण खेॾूं था, हिन ते ॾाढो कचिरो थी वियो आहे। त परमात्मा हाणे ई उहो समय आहे जॾहिं अची करे पाण खे सभु ॻाल्हियूं ॿुधाए थो, पहिरियों खां ई प्रिपेयर थो करे कि बच्चे अहिड़े अहिड़े समय ईंदो त तव्हां पहिरियों खां ई तव्हांखे मां इहे ॻाल्हियूं थो ॿुधायां कि तव्हांजी खेल खेॾण जो स्टेज अथव,
ही गंदो थी वियो आहे, हिनखे सफ़ा साफ़ सफ़ाई करणी आहे, हिन जे लाइ तव्हांखे पहिरियों घर हलणो पवंदो। पोइ भई सृष्टि खे धुलाई सफ़ाई ऐं पुराणी चीजनि खे ख़तम करण लाइ जेको माण्हू विनाश चाहींदा आहिनि उहो विनाश न आहे, छा आहे? युग जो परिवर्तन। युग जो परिवर्तन, हाँ, सृष्टि जी सफ़ाई भी चई सघंदा है जी। भई बॉम्ब शादी थींदा ऐं जेको बि कुझु थींदो हुन सां हिकु तरीक़े सां छा थींदो, पुराणी दुनिया जी सभु पुराणी चीजूं ख़तम थी वेंदियूं। पोइ जॾहिं पूरी सोच तव्हां इमेजिन करे ॾिसो, जॾहिं पूरी दुनिया ख़ाली थी वेंदी, कोई बि कुझु बि घर आदि न हूंदो, हिकदमि फ्लैट धरती हूंदी, ऐं हुन खां पोइ गोल्डन एज सोने जी दुनिया, मतिलबु सभु कुझु कचिरो अंदरि, सोनो ई सोनो धरती ते ईंदो। ये कुदरती थींदो। पाण ईअं न सोचूं कि सोनो काथां ईंदो, ये कुदरती आहे। अगरि परमात्मा सां पंहिंजी प्रीत बुद्धि ऐं हुनजी ॻाल्हियूं सम्झंदासीं त दुनिया जो सभु कचिरो ख़तम, हिन दुनिया में सोनो ई सोनो, त सभु कुझु सोने जो ठहींदो। सभु कुझु सोने जो ठाहिण जे लाइ पहिरियों हिनखे सभिनि खे ख़तम त करणो ई पवंदो न। जी। त ये ॻाल्हियूं जेका सम्झंदा आहिनि त उहो हिन ई समय परमात्मा सां प्रीत बुद्धि थींदा उहो ॿार, ऐं हुननि जे अंत में विजय अर्थात वो ख़ुशी ख़ुशी पंहिंजो पुराणो शरीर छॾे वेंदा। ऐं विनाश काले विपरीत बुद्धि जो विनाश अर्थात उहे रोई रोई करे दुखी थी करे वापसि घर हलंदा। अच्छा, ठीकु आहे? ठीक है दीदी, थैंक यू।